तलहार में पैरामेडिकल स्टाफ पारां हुकूमत तरफां हेल्थ रिस्क अलाउंस बंद करण खिलाफ ओपीडी जो मुकम्मल बाइकाट करे लेडी हेल्थ सुपरवाइजर हेल्थ वर्कर ऐं अमले पारां हथन में प्ले कार्ड खणी अस्पताल खां न्यू प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो। अॻवाननि में अली खान खोसो, रशीद मला, फरज़ाना जतोई, राज़ो मेंगवाणो ऐं साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त असां हर रोज़ रिस्क ते आहियूं। असांजो रिस्क अलाउंस बंद करण सबबि असांजी मुश्किलातुनि में इज़ाफ़ो थींदो। काफ़ी मुलाज़िम तमामु घणा ग़रीब आहिनि। असांजे घरनि जो गुज़र सफ़र उन्हीअ अलाउंस जे सबबि हले थो। वधीक चवण हो त सिंध हुकूमत असां सां ॻाल्हियूं करे उहो वाइदो कयो हो त अवां जो हेल्थ रिस्क अलाउंस बहाल करे 5 तारीख़ ते नोटिफिकेशन जारी कंदासीं। उन ॻाल्हि में हुकूमत कूड़ी साबित थी। असांखे लॉलीपॉप ॾेई करे असांखे रवानो करे छॾियो। उन खां बाद में असांजो पैरामेडिकल स्टाफ जंहिंमें डॉक्टर, नर्सिस, लेडी हेल्थ सुपरवाइजर, हेल्थ वर्कर्स पारां कराची सिंध सेक्रेटरीट आॾो धरणो हयो वियो, जंहिंमें पुलिस पारां असां मथां सख़्त तशद्दुद करे केतिरनि ई खे गिरफ़्तार कयो वियो, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हुननि सिंध हुकूमत ऐं सिहत जे सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूअ खां मुतालबो कयो त असांजो रिस्क अलाउंस बहाल कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो वधायो वेंदो।